मरहूम बशीर खान कुरैशी जो फर्जंद मुझो भा सनान खान कुरैशी जीएसएल कौमी महाज जा उहदेदारान ऐं पिंडाल में मौजूद मुझे सिंध जा गैरतमंद जुरतमंद दिलेर ऐं मुजाहिद साथियों माज जे प्रोग्राम जे इनेकाद ते जीएसएल कौमी महाज जे उहदेदारन के दिल जे गहराइन से मुबारकबाद पेश करियां तो ऐं पंहिंजे भाउ सनान खान के पंहिंजे शहीद वालिद के शहादत का पोइ वाइदो कयो त जीअं तुंहिंजे वालिद ऐं मुंहिंजे वालिद पाण में निभायो जेसी ताईं मुझे सिसीअ में साह आहे मां तोसां निभाईंदो रहंदुमि ऐं ईअं मुंहिंजे लाइ मुमकिन न हो त मुंहिंजो भाउ सनान खान मूंखे सॾु करे ऐं मां सनान खान जे सॾ खे न वरनायां। संदसि जो हुकुम हो, हुकुम जे तामील में हाज़िर हा। मां पहिरियां मुझे भाउ स्टेज सेक्रेटरी साहब मां के दावत ॾियण खां पहिरियां कुछ कलिमात जिक्र कया जेको संदसि जो ज़ाती ख्याल जरूर थी सके तो, लेकिन शायद मां उन्हनि ख्यालात सां मुत्तफ़िक न हुजां। मुझा मोहतरम दोस्तों, भाइरों ऐं बुजुर्ग, मुझे हिकिड़े दोस्त तकरीर में चयो त बशीर खान जीएसएल कौमी महाज जो वर्षो हो ऐं तव्हां बशीर खान जो वर्षो आयो। मां सम्झां थो त इहा बशीर खान सां ज़्यादती थींदी। बशीर खान के हिक पार्टी जो न हो, बशीर खान के हिक जमात जो न हो, बशीर खान कल पे सजी सिंध जो हो, बशीर खान अज पे सजी सिंध जो हो, ऐं बशीर खान क़यामत जे सुबुह ताईं सजी सिंध जो रहंदो। ऐं इहो ई सबब आहे जो अॼु मुसल्ले जो, महराब जो, मिंबर जो वारिस बशीर खान जे जजे ते बीही करे बशीर खान के खराज अकीदत पेश करे रहियो आहे। लेकिन वो जो सवाल है सिंध के नौजवानों का, मुझे सवाल है सिंध के पोढ़न का, मुझे सवाल है सिंध के अपने भेंडन न्याणिन का, त पाण छा इहो फैसलो कयो आहे तरगो जैसा कंदासी, जुलूस कंदासी, धरना हणंदासी, जनाजा खणंदासी, जनाज़नि खे कुल्हाड़ींदासी। अचो अॼु वक़्तु अची वियो आहे त फ़ैसिलो कयो त असां जनाज़नि खणण जो तरीक़ो ठाहे खयो। जनाज़नि खणण जो सिलसिलो बंदि थियणु घुरिजे। अॼु आज़म कयो थियणो पवंदो त जेसीं ताईं सदाझड़ी सिंध वाकुनि जे बादल मां आज़ाद नथी थिए सुकून सां घर में न विहंदासीं। साल में एक जलसो नाकाफिया है, 6 महीने जद्दोजहद नाकाफिया है। जद्दोजहद जे लाइ असांखे रोज़ाना जे बुनियादनि ते मैदान ते बीहणो पवंदो। जद्दोजहद जे लाइ रोज़ाना जे बुनियादनि ते सदाझड़ी सिंध जे मालिकी जे लाइ सिर ऊंचे ते रखी करे बशीर खान वांगुरु, ख़ालिद महमूद सोमरे वांगुरु जेकॾहिं असांखे रोडनि ऐं रस्तनि ते बीहणो पियो त बीहंदासीं। लेकिन सदाझड़ी सिंध वॾेरनि, होतारनि, खाननि, नवाबनि, सरदारनि, ज़ोरदारनि ऐं सरदारनि जे रफ़ो करम ते न छॾींदासीं। मुझे के भाई ते चयो
त विफाक चाहे विफाक अलाए कहिड़ी बला जो नालो असां छो नथा चऊं त असांजा हथ पंजाब थो खाए। मां मञां थो त सिंध जा वसीला सिंध ते ख़र्च नथा थियनि। अॼु मां दावा सां थो चवां पाकिस्तान जे रेवेन्यू में 70% रेवेन्यू सिंध ॾेई रही आहे। अॼु सिंध जी हालत इहा है जो सिंध मां निकिरंदड़ तेल ऐं गैस बि मापण जी ऐं तोड़ण जी इजाज़त बि सिंध खे न आहे। सिंध मां निकिरंदड़ तेल ऐं गैस बि पंजाब जूं कंपनियूं मापे रहियूं आहिनि। मल्टीनेशनल कंपनियुनि में सिंध जे माण्हुनि खे भंगीअ जी चपरासीअ जी बि नौकरी नथी मिले। हाँ मां इकरार करियां थो त सिंध मां 70% रेवेन्यू सिंध जे ॿाहिरि सूबनि ते इस्तेमाल थो थिए। लेकिन इहे भाड़ा हणण वारो पंजाब हूंदो, भाड़ा हणण वारो ॿिया सूबा हूंदा। असुल थाणे असांजे रूप में जेका अजरक जा मास्क पाए करे सिंध असेंबली में वेही करे सिंध खे खपाए रहिया आहिनि। इन सिंध जे ज़ालिम ऐं जाबिर हुक्मराननि जो मुक़ाबिलो करे सिंध जी मालकी सिंध जे वारिसनि जे हवाले करणी पवंदी। अॼु मुंहिंजो कारो जबल खपायो वियो। अॼु मुंहिंजे घर जो कोयलो खपायो वियो। अॼु मुंहिंजे कोहिस्तान जी ज़मीन बहरिया खे खपाई वई। सभई सिंध मां निकिरंदड़ पेट्रोल ऐं गैस ॿाहिरि खपायो थो वञे। अॼु सिंध जे नौजवाननि खे रोज़गार नथो मिले। अॼु सिंध जे माण्हुनि खे नौकरी नथी मिले। अॼु सिंध जी मालकी वॾेरनि फातारनि खाननि नवाबनि ऐं सरदारनि खे जेका बेनज़ीर साहिबा जे ज़माने में साइकिल ते घुमंदा हुआ अॼु लैंड क्रूज़रनि जा मालिक आहिनि। छो जीएसएल क़ौमी महाज जे क़यादत खे चवां थो त पंहिंजी पॉलिसी ते नज़रसानी करी ऐं मुंहिंजी दरख़्वास्त मञो पार्लिमानी सियासत में अचो ऐं सनान खान खे सिंध जो वज़ीर आला बणायो त सिंध खे वागुनि जे वातर मां आज़ाद करायो। सिंध जी मालकी आईनी रस्ते सां सिंध जी मालकी आईनी रस्ते सां सिंध जी मालकी जमहूरी रस्ते सां सिंध जी मालकी पार्लिमानी रस्ते सां थींदी। ऐं मां वाज़े तौर ते चवां थो त जेसीं ताईं सिंध जो हिकिड़ो बि ग़ैरतमंद पट ज़िंदा है को माईअ जो पट सिंध खे खपाए नथो सघे। जेको सिंध खपाईंदो उहो पागल खाईंदो। जेको सिंध खपाईंदो उहो सचन सचन देशिंदो नारे जो आवाज़ ॿुधण थो चाहियां त जेको सिंध खपाईंदो सिंध खपाईंदे सिंध खपाईंदे सिंध खपाईंदे सिंध खपाईंदे। अॼु मां पंहिंजे भाउ सनान खान कुरैशी खे इहो यकीन थो ॾियारियां त सनान खान कंहिं बि महाज़ ते पंहिंजो पाण खे अकेलो न सम्झजाए। जब शहीद ख़ालिद महमूद जे जमात जी ज़रूरत पई ख़ालिद महमूद जे खून जी ज़रूरत पई मुंहिंजे बाबे बि धरतीअ जे लाइ रक्त ॾेई छॾी। इंशाअल्लाह कंद कपाए छॾींदुमि धरतीअ जे दुश्मननि जे साम्हूं कंद न झुकाईंदुमि। अच्छा सूरत हाल है तो मुझे सिंध जो न्याणियों
मुझे सिंध जी न्याणियों रोड में रस्तन ते दर बदर घुली रही है मां जी चाहिए इज्तिमा में मुतालबा थो करिया त सिंध में गंभीर गुम कयल नौजवानन खे फौरी तौर ते बाज़ियाब करायो वञे मां मुतालबा थो करिया त सिंध जे न्याणिन खे उन्हनि जा प्यारा वापस न वञनि मां मुतालबा थो करिया त सबा जड़ी सिंध जा वसीला सिंध ते ख़र्च थियनि हिक ॻाल्हि वाज़े तौर ते चवण थो चाहियां वाज़े साफ़ मुझा भाईरो तवज्जो तहांजो खपे तवज्जो खपे अवांजो तवज्जो खपे जेका दोस्त मुझा नारा चाहण अवांजो तवज्जो खपे मुखे तहांजो तवज्जो खपे मुझा नौजवानो मुझा भाईरो मुझा दोस्तो हिक ॻाल्हि मां वाज़े तौर ते परमला चवण थो चाहियां वाज़े चवण थो चाहियां साफ़ टोक चवण थो चाहियां अलॻि ऐलान चवण थो चाहियां मोबाइलियूं भरजन थियूं रिकॉर्ड करण वारा रिकॉर्ड कनि पंहिंजे पीरनि ताईं पहुचाइनि पाकिस्तान बचाइण चाहियो था त सिंध खे बचाइणो पवंदो जेकॾहिं को सिंध खे टोड़ींदो त तव्हांजो पाकिस्तान बि न बचंदो सिंध जे सलामती में पाकिस्तान जी सलामती आहे सिंध सलामत आहे पाकिस्तान सलामत आहे ख़ुदा न ख़ास्ता जेकॾहिं को सिंध तक़सीम कंदो त तव्हांजो मुल्क में तक़सीम थी मुझा दोस्त चवंदा तराशिदार कदम बढ़ाओ हम तुम्हारे साथ हैं मार कया त मां कदम वधाए छड़ियो सनान खान कदम वधाए छड़ियो शहीद बशीर खान का पो सिंध राभाट करे रोए पई खालिद महमूद सुमरे का पो सिंध राभाट करे रोए पई सिंध जो छाती दो धरती जे मारवड़न जो छाती दो असा मुश्किल हालात में सनान कदम वधाए छड़ियो हाणे तहांजे कदम वधाइण जी देर आहे अचो त कच्ची कदम वधाए सबा छड़ी सिंध के बागुन जे बादर मां आबाद कराईंदा मुंहिंजा मोहतरम दोस्तों भाइरो ऐं बुजुर्गो मुंहिंजे कुझु दोस्तनि हिते मज़हबी इंतहा पसंदी जी ॻाल्हि मुझे शहीद वालिद वाज़े मौक़िफ़ रहियो मुंहिंजो भी वाज़े मौक़िफ़ आहे त जेको हिते माण्हू थो मारे जेको हिते दरगाहुनि में जेको हिते मज़हबी जॻहुनि ते जेको हिते मुख़्तलिफ़ मज़हबनि जे इमाम इबादतुनि जे जॻहियुनि में खून रेज़ी थो करे वो रब रहमान जो बंदो ना है वो शैतान जो बंदो आहे हिते सभिनी के रहने जो हक़ आहे सभिनी के जीअण जो हक़ आहे सभिनी के हिते ज़िंदगी गुज़ारण जो हक़ आहे जेकॾहिं को हिंदू आहे को सिख आहे को ईसाई आहे को मेघवार ऐं मारवाड़ी आहे उन्हनि खे सिर्फ़ रहण जो हक़ न आहे उन्हनि जे जान माल इज़त ऐं आबरू जी चौकीदारी बि असांजे ज़िम्मे आहे ऐं मां पंहिंजे शरीयत जे इन हुक्म के साम्हूं रखंदे इमाम बारगाह में बम धमाको हुजे मां वञी करे इज़हार हमदर्दी कर खोटकी में मंदिर ते बाहि लगी सब खां पहिरियां पहुची करे मां बाहि विसाइण जी कोशिश कई लाल शहबाज कलंदर जे दरगाह ते बम धमाको थियो सब खां पहिरियां पहुची करे मां बाहि विसाइण जी कोशिश कई डॉक्टर नमरता कत्ल थी सब खां पहिरियां उन जे तॾे ते पहुचण वारो मां हुउसि अजय लाल वाणी सहाफ़ी कत्ल थियो सब खां पहिरियां उन जे तॾे ते पहुचण वारी मुंहिंजी जमात हुई छो त मां सिंध खे अमन अमान में ॾिसण थो चाहियां सिंध खे ख़ुशहाल ॾिसण थो चाहियां ऐं मुंहिंजे बाबे खे सॼी ज़िंदगी
जिंदगी बाहि विसाई मां बे बाहि विसाई दो रहंदस के मजहब जे नाले ते भी बाहि लगाने जी इजाजत न ॾींदुमि मशरक़ जे नाले ते भी बाहि लगाने जी इजाजत न ॾींदुमि त के लिबरलिज्म सेक्युलरिज्म सोशलिज्म जे लबादे में भी बाहि लगाने जी इजाजत न ॾींदुमि जेको बाहि तो लगाए उहो मुल्लो तब उनके सजा मिलण घुर्जे वो मौलवी तब उनके सजा मिलण घुर्जे जेकॾहिं वो सियासतदान लीडर वडेरो होतारा खाना नवाबा सरदार कौम परस्त है जेकॾहिं मुझे सिंध में बाहि तो लगाए तो उनके सजा मिलण घुर्जे जेको भी सिंध के बाहि तो लगाए जंहिं भी लिबादे में हुजे वो इंतहा पसंद है अचो तकच्ची करे उन्हनि इंतहा पसंदो जो रस्तो रोके करे सबा झड़ी सिंध के खुशहाल सिंध बनायो सबा झड़ी सिंध के पुरअमन सिंध बनायो सबा झड़ी सिंध के पंज पेरन ते बीठल सिंध बनायो ऐं याद रखजो हिकु वजायूं न आहिनि हितां वजायूं न आहिनि रंग लाईंदियो हितां हो रंग लाईंदियो ऐं कंहिं चवण वारे चयो यकूकत की तीर का खंजर कत किया यकूकत की तीर का खंजर कत किया यकूकत दी हीर का ओ तरकत किया वह मंज मकामन सुती पैजा मगर जे या कौम उठी पई तपो अशरत किया बजरे असां भी अहिड़ी तकरीरूं था कयूं पोइ मूंखे था चवनि मुंहिंजे भाउ सलान ख़ान खे चवनि हल्का थियो थता थियो खैरा 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 उन्हनि खे चवण थो चाहियां कारी हर ते पेरा साईं कारी हर ते पेरा साईं कीअं चवां त खैरा साईं कारी हर ते पेरा साईं कीअं चवां त खैरा साईं कुंदर मुंहिंजे सिंध जा कुझ लाशन जाहिन हिते ढेर साईं कीअं चवां त खैरा साईं कीअं चवां त खैरा साईं इंशाअल्लाह बशीर खान कुरैशी जी हीअ जद्दोजहद रंग लाईंदी ख़ालिद महमूद शुमरे जी हीअ जद्दोजहद रंग लाईंदी ऐं असांजा हे मुस्तक़बिल जा महिमान हिन धरतीअ जा वारिस हिन धरतीअ जी मालिकी कंदा धरतीअ खे वागुनि जे बातनि मां ॿाहिरि कढंदा सबा जुड़ी सिंध खे वागुनि जे बातनि मां ॿाहिरि कढंदा ऐं इंशाअल्लाह बशीर खान कुरैशी ऐं ख़ालिद महमूद शुमरे जे हिन क़यादत ते एतमाद कंदे इंशाअल्लाह हिन सवाल भिड़ी सिंध खे उन फ़लसफ़े उन सोच ते वठी हलंदा जेका लाल शहबाज कलंदर ॾिनी जेका शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ॾिनी जेका अब्दुल्ला शाह ग़ाज़ी ॾिनी जेका सज्जन शर्मस्त ॾिनी जेका हज़रत अमरोटी ॾिनी हज़रत फांडवी ॾिनी हज़रत हालेजवी ॾिनी शहीद ख़ालिद महमूद शुमरे ॾिनी जेका रवादारी बशीर खान कुरैशी ॾिनी उहा रवादारी क़ाइम करे सुख जो शाह बणंदासीं साईं सदाईं करीम थे सिंध सुकार दोस्त बैठा दिलदार आलम सब आबाद करी जिंदगी बाकी मुलाकात बाकी तहां दोस्तनि जी वॾी महिरबानी सिंध जा हीरा तोखे सलाम